वटन वेठी आहियां ॾिसियो की न ॾिसान। वटन वेठी आहियां ॾिसियो की न ॾिसान। जंहिं जी होई नाहिकी साका सूंहं संध्यान। पसियो की न पसान आऊं न जीअंदी उन रे। सुर रामकली जे हिन ख़ूबसूरत बेत में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई फरमाए थो, आऊं हुननि जी मजलिस में वेठी आहियां ऐं खेनि चिताए ॾिसां पई त बि ॼण कान थी ॾिसां। मतिलबु ॾिसण मां ड्रोई नथो थिए। ॾिसां पई पर भायां त खेनि ॾिठम ई कीन। सो वरी ॾिसां ॼण खेनि न ॾिठमि। हुननि जी सूंहं ऐं हुस्न में ॿियो कोई मट नाहे। हू पंहिंजे हुस्न में लासानी आहिनि। हुननि खे ॾिसां पई पर एतबार कोन थो अचेमि त खेनि ॾिसां पई। जंहिं करे हुननि खां सवाइ मुंहिंजो जीअण नामुमकिन आहे।